सिंधड़ी सारी जो नारो सूर्य बाचा जिंदाबाद। आला हजरत पीर पगारो, आला हजरत पीर पगारो, सूर्य बाचा जिंदाबाद। धरती ते सिर घोरण वारो, धरती ते सिर घोरण वारो, सूर्य बाचा जिंदाबाद। सिंधड़ी सारी हो प्यारी सिंधड़ी सारी जो नारो सूर्य बाचा जिंदाबाद। सिंधड़ी सारी जो नारो सूर्य बाचा जिंदाबाद। आला हजरत पीर पगारो, आला हजरत पीर पगारो, सूर्य बाचा जिंदाबाद, सूर्य बाचा जिंदाबाद। सिंधड़ी सारी पीर सैयद सबकतुल्लाह शाह राशिदी सूर्य भाषा 16 मार्च 1909 ते खैरपुर जिले जे पीर जो गोठ शहर में पंजे पीर पागारे पीर सैयद शाह मर्दान शाह पहिरें जी हवेलीअ में जन्म वरितो। खानकाह राशिदिया में पंहिंजे वालिद जी निगरानी हेठ इल्म ऐं ॾाहप जा सबक पढ़ियाई। नवंबर 1921 ते पंहिंजे वालिद शाह मर्दान शाह कोट धणीअ जी रहलत बाद 13 वरियनि जी ॼमार में पीर पागारा खानदान जे हज़रत पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी जी दरगाह जो 6हों नंबर गादी नशीन थियो ऐं खेसि पग धणीअ जो लक़ब ॾिनो वियो। पीर पागारो 6हों जो दर्जो हासिल करण बाद संदसि तालीम ऐं मुताले जो सिलसिलो बि जारी रहियो। खानकाह राशिदिया जा हाफ़िज़ खुदाबख्श सुमरो ऐं मौलाना इमाम बख्श महेसर संदसि उस्ताद हुआ। नंढड़ी उमिरि में ई पीर पागारो थियण खां पोइ हुन पंहिंजे मुरीदनि खे सम्झो, हेॾी वॾी दरगाह ऐं हुर जमात जे कारवा वार खे बि सुहिणे नमूने सां संभालियो। अंग्रेज साम्राज्य बरसगीर पाको हिंद में 1847 खां 1947 ताईं हाकिम रहियो। अंग्रेज ज़ालिम हुक्मरान बरसगीर जे अवाम ते तरह तरह जा ज़ुल्म कंदा रहिया। उन्हनि बरसगीर जे अवाम खे गुलामीअ जे ज़ंजीरुनि में वकोड़े छॾियो। अंग्रेज साम्राज्य खिलाफ़ मुख़्तलिफ़ नमूननि सां जदोजहद हलंदड़ हुई। उन्हनि में हिकु जदोजहद पीर पागारे हुर जमात जी बि हुई, जेका मुतहिद ऐं मुनज़िम हुई ऐं अंग्रेज़नि जे ॾाढ खिलाफ़ भिड़ी। अच्छा, सिर्फ हुर, दूसरे नहीं, क्योंकि दूसरे इस तरह के लोग मौजूद ही नहीं थे जो इनके साथ अपने आप को तैयार रखते कि एक हथियारबंद कोई तहरीक चलाई जाए अंग्रेजों के खिलाफ। मैं नहीं समझती किसी ने भी ये कोशिश की थी। सूर्य बादशाह अंग्रेज साम्राज्य खिलाफ वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणी आज़ादीअ लाइ वेड़ शुरू कई। उन वेड़ खे मौसिर बणाइण ऐं मुनज़िम रहण लाइ पीर पागारे पंहिंजे अबाणे ॻोठ पीर जो ॻोठ मां हिजरत करे सांगड़ ज़िले जे संझोरे में किणंग बंगलो अची वसायो ऐं अंग्रेज साम्राज्य खिलाफ़ हुर तहरीक जोड़ी। मखी जो ॿेलो हुर तहरीक जो मर्कज़ बणियो। अंग्रेज साम्राज्य सूर्य बादशाह पीर पागारे खे केतिरा ई भेरा कूड़नि केसर में फासाए कमज़ोर करण जी कोशिश कई, पर हू अहिड़नि हरकतुनि खे ॾिसी मुस्कुराईंदो रहियो ऐं पंहिंजे जानिसार हुरनि खे आज़ादी जी वेड़ लाइ तैयार कंदो रहियो। पीर पागारे जे जज़्बे खे ॾिसी हुननि खे कमज़ोर करण लाइ 1942 ईस्वी में लैम्ब्रेक सिंध में हुरनि खिलाफ़ मार्शल लॉ हणी छॾी ऐं ऐलान कयो वियो त जंहिं ॻोठ में हुर हूंदो उन ॻोठ खे मिसारियो वेंदो। सिंध जा केतिरा ई ॻोठ नीस्तो नाबूद कया विया। जो लोढ़ा कहते हैं ना, कांटेदार जो बना देते हैं, कोई बिल्डिंग्स नहीं थी, लोढ़े थे कि आप ये क्रॉस करके नहीं जा सकते। पीछे पुलिस और जो भी थे, उसके अंदर फैमिलीज की फैमिलीज रहती थी खुले आसमान तले। फैमिलीज फॉर इयर्स टुगेदर, सालों साल वो वहीं रही। वहां लोग, बच्चे पैदा हुए, लोग मरे। 13 अप्रैल 1919 ते अंग्रेज साम्राज्य जे सफ़ाक ब्रिगेडियर जनरल डायर जलियांवाला बाग में वैसाखी जो ॾिणु मल्हाइण लाइ गॾु थियल हिंदुनि तोड़े सिखुनि ते छिती फायरिंग करे 379 माण्हुनि खे बर वक़्त मारे ऐं तक़रीबन 1200 खनि ज़ख़्मी करे छॾिया। अंग्रेजनि जी बदतरीन सफ़ाकी बावजूद सूर्य बादशाह अंग्रेजनि खां आज़ादी हासिल करण लाइ अहिड़ो नारो ॾिनो। आज़ादीअ जे मुजाहिदनि सूर्य बादशाह जी सरवाणीअ में मखी ॿेले ऐं गणक बंगले खां आज़ादी जी तहरीक शुरू कई ऐं उन तारीख़ खे नओं नूर अता कयो। अंग्रेजनि आज़ादी जी तहरीक खे कुचलण लाइ हुर एक्ट नाफ़िज़ कयो। उन जे बावजूद आज़ादी जा मुजाहिद हिकु पेर बि पोइते न हटिया।
और तहरीक जे ज़ोर ख़त्म करण लाइ सूर्य बादशाह खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तारी दौरान अंग्रेज़ एजेंटनि वसीले खेसि आछ कई वई त हू माफ़ी वठे ऐं आज़ादी वारी वेड़ ख़त्म करे त खेसि सर ऐं खान बहादुर जो ख़िताब ॾिनो वेंदो। पर हुरियत पसंद पीर पागारे उन्हनि खे जवाब ॾिनो त शहादत ताज आहे, अॻिते वधी पाइण संदसि इबादत। खेसि रुगो देश जी आज़ादी घुर्जे ऐं देश जी आज़ादी घुरण ॾोह न आहे। सूर्य बादशाह जा, सूर्य बादशाह जा, ओ मुझे दिल रुपा जा, सूर्य बादशाह जा, मुझे शहनशाह जा। ज़ालिमनि खां माफ़ी वठण जो हू तसवर बि नथो करे सघे। खेसि सर जे खिताब जी का बि ज़रूरत न आहे। संदसि लाइ पगारे जो खिताब ई फ़ख्र जोॻो आहे। आज़ादी जी तहरीक जे सरवार सूर्य बादशाह खे सेंट्रल जेल हैदराबाद में 20 मार्च 1943 ईस्वी ते फांसी ॾियण लाइ वठी पिया विया त हू मुरकी रहियो हो। लैम्ब्रेक अपनी किताब में लिख रहा है कि जी मैंने कहा कि इसके साथ में चेस खेलता था और मैं सोचता और हर रात में हार जाता था। तो जिस रात उसको ये बताया गया है कि शतरंज खेल रहे हैं और जब बताया गया है कि कल सुबह तुम्हें फांसी मिलने वाली है, तो लैम्ब्रेक लिखता है कि मुझे बड़ी अंदर से खुशी हुई कि ये इतना घबराया हुआ होगा कि आज तो बाजी मैं मार लूंगा। लेकिन वो आखिरी बाजी भी सिबकतुल्लाह शाह जीतते हैं। तो बताइए कि उस शख्स के जो नर्व्स होंगी, 30-31 साल का एक नौजवान, उसके जहन में उसकी जो हौसला होगा वो कितना बुलंद होगा और किसके सामने वो है और वो किससे लड़ रहा है। वो अपने खित्ते की किसी ताकत से नहीं लड़ रहा, वो एक बैरूनी ताकत से लड़ रहा है। फांसीअ जो फंदो चुमण खां अॻु हुन आख़िरी ख्वाहिश में बि देश जी आज़ादी जो नारो हयो ऐं चयो त हू हिकु अज़ीम मक़सद जे लाइ जान जी कुर्बानी ॾेई रहियो आहे। फांसी वक़्तु सूर्य बादशाह जी ॼमार 35 वरिया हुई। फांसी बाद संदसि मड़ खे गुम कयो वियो। उसका मकबरे से भी, उनकी कब्र से भी उनको खौफ आता था कि अगर हमने कहीं निशान छोड़ दिया तो फिर एक बहुत बड़ी चीज बन जाएगी। अगर ये मजार रह गया तो हमारे लिए तो ये एक मज़ाहिमत होगी। यहाँ से जिस चीज से वो डर रहे थे कि मज़ाहिमत की अलामत होगी, ये होनी नहीं चाहिए। अब ढूंढते फिरो आप। हू 23 साल पीर पागारे जी मसनद ते रहियो। सिंधड़ी सारी जो नारो सूर्य बादशाह जिंदाबाद। आला हजरत पीर पगारो, आला हजरत पीर पगारो, सूर्य बादशाह जिंदाबाद। धरती ते सिर घोरण वारो, धरती ते सिर घोरण वारो, सूर्य बादशाह जिंदाबाद। सिंधड़ी सारी ओ प्यारी सिंधड़ी सारी जो नारो सूर्य बादशाह जिंदाबाद। सिंधड़ी सारी जो नारो सूर्य बादशाह जिंदाबाद। आला हजरत पीर पगारो, आला हजरत पीर पगारो, सूर्य बादशाह जिंदाबाद, सूर्य बादशाह जिंदाबाद। सिंधड़ी